अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। टंडोए लायार मां पीरल आज़ाद जी ख़बर शामिल कंदासीं। आल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन टंडोए लायार पारां रंगारंग राशिदाबाद जे ग्राउंड में स्पोर्ट्स गाला फेस्टिवल मुनक़िद कई वई, जंहिंमें महिमान ख़ुसूसी तौर टंडोए लायार DIB इंचार्ज हमीद काशगर शिरकत कई। आल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन टंडोए लायार जे उहिदेदारनि सरपरस्त आला प्रोफेसर गुलमस्तोई ऐं सदर मोहम्मद आमिर ख़ानज़ादा, जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ हुसैन ऐं ॿियनि शिरकत कई। पूरे ज़िले मां 40 स्कूलनि शिरकत कई ऐं रांदियुनि में हिसो वरितो। क्रिकेट, रसाकशी, डोड़, बोरी रेस, स्पोर्ट रेस ऐं म्यूज़िक चेयर जा मुक़ाबला थिया।